सखर मां हफीज़ लाशारी जी रिपोर्ट मुताबिक सखर में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में घंटाघर चौक ते मिलाद काउंसिल ऐं जमियत उलमा इस्लाम जे एहतमाम मुनक़िद सालाना मुक़ाबलो थियो। नात ख़्वानी जी पुरवकार तक़रीब मुनक़िद थी, जंहिंमें सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह तरफ़ां हाज़रीन महफ़िल जे लाइ उम्रे जूं 2 अदद टिकटूं पैकेज बतौर तोहफ़े तौरु ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते पीपल्स पार्टी जे अॻवान यूसी चेयरमैन चौधरी अज़हर हुसैन, सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो पैगाम हाज़रीन महफ़िल ताईं पहुचायो। बाद अज़ां मुफ्ती मोहम्मद इब्राहिम क़ादरी जी निगरानी में उम्रे जी टिकटुनि जी कुरानदाज़ी शुरू कई वई, जंहिंमें हिकु उम्रे जी टिकट मारूफ़ नात ख़्वान सिराज अहमद अंसारी, जॾहिं त ॿी टिकट सीनियर सहाफ़ी ऐं कैमरामैन हयात खोखर जे नाले निकिती। कुरानदाज़ी में उम्रे जी टिकट निकिरण ते सीनियर कैमरामैन हयात खोखर ऐं नात ख़्वान सिराज अहमद अंसारी ख़ुशी जो इज़हार कंदे सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह जो शुक्रियो अदा कियो। तक़रीब में नात ख़्वान, उलमाए कराम, सियासी ऐं समाजी शख़्सियतुनि ऐं वॾी तादाद में आशिक़ाने रसूल शिरकत कई।